ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 2 अध्याय ऐं 3 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के भगवान जे हरि अवतार जी सॼी कथा ॿुधाइनि था त कहिड़ी रीत गजंदर हाथी वागुअ जे चंगुल में फथो हो ऐं पोइ भगवान जी स्तुति करण ते भगवान गरुड़ ते सवार थी अची वागुअ खां हाथीअ खे बचायो हो। सबई चो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 4 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे गिरा यानी वागुअ जो गंधर्व जो तन पाइण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जंहिं वक़्तु गिरा मारियो वियो उन वक़्तु देवताउनि ख़ुशीअ जा नगारा वॼाए हरि भगवान ते गुलनि फुलनि जी वर्खा कई ऐं रखेश्वर वग़ैरह स्तुति करण लॻा ऐं गिरा परमेश्वर जे हथां मरी यकदम हिकिड़ो ख़ूबसूरत पुरुष राजाई पोशाक ऐं ज़ेवर पाए ज़ाहिर थियो हो ऐं श्री नारायण भगवान जी जे चरणनि ते किरी स्तुति करे हथ जोड़े वेनती करण लॻो त हे महाराज, मां अॻे जन्म में हू नाले गंधर्व हुअसि। हिकिड़े ॾींहुं पंहिंजनि स्त्रियुनि खे विमाण में विहारे सैर करण वास्ते वयसि थे त जंग में हिकिड़ो तमामु सुहिणो तलाउ ॾिसी स्त्रियुनि समेत उन तलाउ में जल स्नान करण लॻसि, लेकिन उते देवल रखेश्वर अॻे ई पए स्नान कयो। मूं पंहिंजी अज्ञानता ऐं स्त्रीअ जे चवण ते उन रखेश्वर खे मश्करी कराइण जे ख़्याल खां टुॿी हणी ॼंगा खां जले पाणीअ में घियले वयसि। जॾहिं हू किरी पियो तॾहिं मूं उन जो पेर छॾे ॾिनो ऐं तलाउ मां ॿाहिरि निकिरी ॿिए पंहिंजनि स्त्रियुनि समेत खिलण लॻसि, जंहिं करे देवल रखेश्वर कांवरजी मूं खे श्राप ॾिनो त ए गंधर्व, तो जो चर्चे तौर मुंहिंजो पेर गिरा वांगर पकड़ियो आहे, सो मां परमेश्वर खां घुरां थो त तूं गिरा जो जनम वठी मिरूं ऐं आदमियुनि जो पेर पाणीअ में जली। इहो श्राप ॿुधी मूं ॾाढो शर्मिंदो थी रखेश्वर खे चयो त मूं पंहिंजी कईअ जो फल पातो, लेकिन हाणे दया करे ॿुधायो त हिन श्राप खां मुंहिंजो उद्धार कॾहिं ऐं कीअं थींदो। तॾहिं रखेश्वर चयो त केतिरा ई हज़ार वर्य गिरा जी जूण में रही हिकिड़े ॾींहुं जॾहिं हाथीअ जो पेर जलींदे ऐं वेंकटनाथ हाथीअ खे छॾाइण लाइ अची तोखे सुदर्शन चक्र सां मारींदो, तॾहिं तूं वरी गंधर्व जो जनम पाईंदे। सबई चओ जय श्री कृष्णा। गिरा रूपी गंधर्व चवण लॻो त सो मां उन रखेश्वर जी कृपा सां तव्हांजो दर्शन पाए कृतार्थ थियसि। हाणे तव्हां मूंखे आज्ञा ॾियो त पंहिंजे लोक में वञा। जॾहिं उहो गंधर्व परमेश्वर खे दंडवत करे विमाण ते चढ़ी पंहिंजे लोक ॾांहुं वियो, तॾहिं भगवान जी आज्ञा सां हाथीअ बि उहो तन छॾे मुक्ति पाती ऐं इंद्रदमन नाले राजा चित्रभुज रूप थी दंडवत ऐं स्तुति करे हथ जोड़े चवण लॻो त हे दीनानाथ, मां अॻे जन्म में इंद्रदमन नाले राजा हुअसि ऐं ॾींहुं राति हरि परमात्मा जे चरणनि में ध्यानु लॻाए राज कंदो हुअसि। हिकिड़े ॾींहुं अगस्त्य रखेश्वर मूं वटि आयो ऐं मां जप ऐं ध्यान में लॻो रहियसि ऐं अज्ञानता विचां उन जो आदर सत्कार न कयमि। मुंहिंजी अहिड़ी हालति ॾिसी रखेश्वर कांवरजी चयो त हे राजा, कहिड़े शास्त्र में लिखियलु आहे त जॾहिं ब्रह्मा रखेश्वर या को वैष्णव कंहिं जे घर में अचे
त घर जो मालिक हिन जो आदर सत्कार न करे ऐं चिरी हाथियुनि वांगुरु वेठो रहे। तंहिं करे मां परमेश्वर खां घुरां थो त तूं हाथीअ जो जनमु पाए। ही श्राप ॿुधी मूं ॾाढो लॼी थी हिन खे चयो त हे मुनीनाथ, मूं पंहिंजी कईअ जो फल पातो। हाणे तव्हीं कृपा करे ॿुधायो त उन जनम मां मुंहिंजो नितारो कीअं ऐं कॾहिं थींदो। इहो ॿुधी मुनीनाथ चयो त जॾहिं गिरा तलाउ में तुंहिंजो पेर जलींदो तॾहिं वेंकटनाथ तुंहिंजे छॾाइण लाइ ईंदो ऐं गिरा खे मारे तोखे मुक्ति ॾींदो। सो मां अगस्त्य मुनीश्वर जी दया सां तव्हांजो दर्शन पाए कृतार्थ थियसि। जॾहिं इंद्रदमन हथ जोड़े घणी स्तुति कई तॾहिं श्री नारायण जी ख़ुशि थी चयो त ए इंद्रदमन, जेको मूंखे ऐं तोखे हिन जबल खीर समंदर कौस्तभ्य मणि ऐं शंख चक्र गदा पदम मुंहिंजे हथियारनि खे, मच्छ कच्छ ऐं ॿियनि मुंहिंजे अवतारनि खे ऐं गंगा जी ऐं ॿियनि तीर्थनि, दुरु ऐं पहलाज ऐं ॿिया जेके मुंहिंजा परम भक्त आहिनि, तिन खे पोइ राति यानी प्रभात थियण खां थोरो अॻु उथी ध्यान में आणींदो, तंहिंखे बुरे सपने जो फल न मिलंदो। जो संसारी जीव हिन हाथीअ जे मोक्ष जी स्तुति मुंहिंजे वास्ते पढ़ंदो, तंहिंखे मां अंत वेले अहिड़ी तरह मुक्ति ॾींदसि। ईअं चई हरि भॻवान इंद्रदमन खे पंहिंजे गुर ते विहारे शंख वॼाए वेंकट पधारे वियो। सभई चयो जय हरि भॻवान। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जीअं हाथीअ खे मगरमच्छ पकड़ियो हो तीअं सभु संसारी जीव काल जे मोह में पिया आहिनि। जीअं हाथी दुखी ऐं हीणो थी श्री नारायण भॻवान खे पुकारियो ऐं परमेश्वर अची खेसि गिरा खां छॾायो, तीअं जेको बि पुरुष परमेश्वर जो ध्यानु ऐं सुमिरण करे थो सो ॼमण मरण खां छुटी पार उतरी वञे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। जेको ओखी वेल में हिन हाथीअ जे मोक्ष जी कथा जो ध्यानु कंदो तंहिंजी ओखाई श्री नारायण जी ज़रूरु दूरि कंदा। सभई चयो जय नारायण भॻवान। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जो 4थों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी वैष्णव भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।